Nain kena dapat bola. Apa bola no? Ya, bola. Guys, forget. الحمد لله الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا
فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو یہ پکو والے تو نا سونا توڑ کیڑو توڑ کیڑی پکا ہلکو سو بجلی آئی تھا انہیں مارے اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم अज 3 जूला सन 2021 आचर जी रात कंबर शहर जे हैदर करार मस्जिद में बिरादर अजीज कारी मोहम्मद सादिक साहब अल्लाह की मेहरबानी से ये मस्जिद कारी साहब के हवाले कई वही है उन मस्जिद में इश्क रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान से प्रोग्राम रखियो वियो है दुआ है अल्लाह तबारक व तआला ताला सभनी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। दोस्तों बुजुर्गों के भाइयों मस्जिद अल्लाह जो घर खास वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहद मस्जिदों अल्लाह के लाए उनमें अल्लाह की इबादत थी जे महल्ले में मस्जिद ना है वो मालूम बहरान ऐ जे मस्जिद महल्ले में मस्जिद ना वो मालूम आबाद वो मस्जिद या पिटी दिया या दुआ करी जेका मस्जिद आबाद होंदी वह मस्जिद चवंदी आहे अल्लाह तो न माले वारनि खे आबाद कर जिन मूंखे आबाद कयो ऐं वह मस्जिद चवंदी आहे अल्लाह तो न माले वारनि खे बर्बाद कर जिन मूंखे बर्बाद कयो मस्जिद की आबादी है तो माण्हू 5 वक्त नमाज पढ़े हिन माले वारनि जे मथां रब जी ख़ास महिरबानी थी वॾी वॾी मस्जिद जेका यहाँ तामीराती मराहिल में तामीरात में 17 मस्जिद इंशाअल्लाह वो ॾींहुं परे न आहे त मस्जिद जी छत बि पइजी वई आप सादे साहब वॾो हिकिड़ो महिनत कश माण्हू आहे जिते बि हुन कीमा खोलिया आहिनि त हुते आबादी इंशाअल्लाह कई आहे हाणे हुनजे हवाले मस्जिद थी ख़लीफ़ अहमदीन साहब ॿुधायो त साईं प्रोग्राम रखूं पिया मस्जिद में कारी साहब जे अचण जे करे
दोस्तों, इन्नमा यामुरु मसाजिदल्लाहि मन आमना बिल्लाहि वल यौमिल आखिर व अकामस सलात व आतस ज़कात व लम यख्शा इल्लल्लाह। फरमाए तो मस्जिद में उठाए अजो तो फरमाए तो मुशरिक के माकान मुशरिकीन यामुरु मसाजिदल्लाह, मुशरिक के हक ही ना है जो मस्जिद है। या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वालो, इन्नमल मुशरिकून नजस, अल्लाह तो फरमाया ईमान वालो मुशरिक पलीत फला यक़रबुल मस्जिदल हराम, अल्लाह तो फरमाया कि मस्जिद हराम बाहर कर सही बाकी केर उठाए मस्जिद फरमाइंदा इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह, मस्जिद उठाए मन आमन बिल्लाह, जो अल्लाह दे ईमान। अब अल्लाह दे ईमान अदब ना, आमन तो बिल्लाह ईमान तो अल्लाह ते व मलाइकती, उन मलाइकन ते व कुतुबी, उन जी किताबन ते व रसूली, उन जे रसूलन ते वल यौमिल आखिर, आखिरत दी मरी करे वले संग उतनो वल कदर खैरिही व शर्रिही, भली ऐं बुरी तकदीर तंजे तरफा वरी मरी करे क़यामत वारे ॾियारे उथंदासीं, पंहिंजी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾींदासीं। इनके चइबो आहे ईमान, इनके चइबो आहे मोमिन। अल्लाह तो फरमाए त मस्जिदूं ठहराइनि जिन जो अल्लाह ते ईमान, आख़िरत ते ईमान आहे। वाक़ामुस सलात, जेके निमाज़ था पढ़नि, क़ाइम था कनि, वातस ज़कात, जेके ज़कात था ॾियनि, वलम यख्शा इल्लल्लाह, फरमाए मस्जिदूं ठहराइनि जिन जे दिल में अल्लाह जो भाव। तो मुझे मोहतरम दोस्तों, मस्जिद मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। अब नबी सच्चो आहे न, बेटो मोहम्मद सच्चो आहे न। मन बना लिल्लाहि मस्जिद, मस्जिद जे माण्हू मस्जिद ठाही अल्लाह जे लाइ, अल्लाह जी रज़ा ख़ातिर। मन बना लिल्लाहि मस्जिदन, जे अल्लाह जे लाइ मस्जिद ठही, बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, फरमाए अल्लाह उन जो घर जन्नत में ठाही। मस्जिद अल्लाह जे लाइ, जिन मस्जिद जे ठारायूं या मस्जिद सां तावन कयो, सदक़तुन जारियत। जेसिताईं मस्जिद हूंदी, वरी माण्हू मरी वञे पर मस्जिद हूंदी, हे मरी वञे पर जे नामा अमाल में नेकियूं पई लिखी। दोस्तों, मां तव्हांजे अॻियां सूरत तोहा पढ़ी आहे। मुंहिंजो त मौज़ू ॿियो, पर हाफ़िज़ मोहम्मद सादिक साहब चयोसीं वद्दुहा ते बाज़ कर, फोन करे ॿ टे दफ़ा कयो। वद्दुहा इन जो शान नुज़ूल इन तरह आहे त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन मक्के पाक में अल्लाह जी तौहीद जो ऐलान कयो, मक्के जा मुशरिक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन थी विया। वॾा बहस मुबाहिसा मुनाज़िरा, अबू जहल कॾहिं चए त चंड ॿ टुकड़ा करे ॾेखार, कॾहिं चए त गोह खे सॾु कर, गोह कलमो पढ़ई, कॾहिं चवे त वण खे सॾु कर, कॾहिं पथरियूं खणी अची। हुज़ूर जा मौज़ा ॾिसे पियो पर ईमान न पियो, ज़िद। वो काफ़िर गरजी सजी मिठे मोहम्मद करीम ॾे आए, तूं पाण खे सचो नबी थो चवे, असांखे सुवालनि जा जवाब ॾे। हिकु इहो क़यामत कॾहिं थींदी, ॿियो असहाब कहफ छा आहे, टियों त ज़ुल्क़रनैन छा आहे। इन सुवालनि जा असांखे जवाब ॾे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त
जिब्रील ईंदो मां उन खां पुछंदुमि छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। अल्लाह तो फरमाए कायनात वारो मुंहिंजो मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो अथव, ज़बान मुंहिंजे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो। फरमाए त सुभाणे अची बेशक पर हिकिड़ा लफ़्ज़ रहिजी अल्लाह ताला उहे लफ़्ज़ रहाया ऐं दुनिया वारनि खे रब ॾेखारियो त मर्ज़ी न मुल्ला जी न मीर जी न पीर जी न कंहिं बुज़ुर्ग जी, हता कि जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब मोहम्मद आहे न, मर्ज़ी उन जी बि न हलंदी, मर्ज़ी कंहिंजी हलंदी, कंहिंजी लिखियो अथई त व्याजनि जे बारे में ॿुधायो। हाणे कंहिंखे ख़बर न आहे त व्याजु खाइणु ॾोह आहे। अब ख़बर अथव न, अब ख़बर अथव अब तव्हां त मिड़ी सवाब ख़ातिर आहियो, बाक़ी कमर वारो वाइज ॿुधी ॿुधी तव्हां सभु मौलवी थी विया, सभु मौलवी। हे वाइज तव्हांखे सभु ईंदो आहे, पर इहा त तव्हां ॾाढ़ी न रखी आहे, असां खणी ॾाढ़ी रखी आहे। तव्हां सभु वाइज़ी आहे। मां तव्हां खां पुछां थो त व्याज में नंढे में व्याज जो गुनाह नंढे में नंढो केतिरो आहे? ॿुधायो न था यार। 1 करोड़ ॾिसे थो तव्हां चओ था अल्लाह माफ़ करे। अबा ॿुधायो अबा नंढे में नंढो गुनाह केतिरो आहे? सकी मां सां सिना सभु था छो अञा छा मां व्याजनि जो तओ खणी घुमायां मों सकी मां सां सिना जेतिरो गुनाह आहे सो बि काबे जे अंदरि हिकिड़ो लुकमो खाधई फाज़नू बिहर्बिन मिनल्लाह। अल्लाह सां जंग जो ऐलान थो करे, अल्लाह उनखे माफ़ करे, अल्लाह उनखे हिदायत ॾे। आमीन चओ। व्याज वॾो वॾो गुनाह अल्लाह सम्झे। अब टे भला हिनखे छा थियो आहे, ख़राबु थी पियो आहे छा? पोइ तव्हां ख़राबु त न हाणे हुन महिल पोइ चओ त अब्दुल जब्बार विढ़े थो ऐं मां छा कयां, थोरो ठाहेसि न त वाए तॾहिं कंदो, माना त कोन कंदो, पोइ 2 मिंट कंदो बसि। हिकु त या हे ख़राबु हो त हो वेझा रखी आहे न, इहे बि परे रखिया त हिकु हेॾी मस्जिद आहे 60 फुट आहे, 60 फुट, इहे 60 फुट माशा अल्लाह। 30 फुट जो परे लाउड हूंदो त मूंखे काॾो मथो ॾींदो, मां वधि में वधि 10 फुट, हे बि नथो हले। बहरहाल पाण ॼाणो साईं फरमाए त सुभाणे ॿुधाईंदुमि, सुभाणे सुभाणे सुभाणे। अबा घणा ॾींहं गुज़री विया? 17। घणा? 17 रोज़ नबी साईं इंशाअल्लाह वारा लफ़्ज़ रहिजी विया। अल्लाह राय काफ़िरनि बकवास कई। अबू जहल चौक ते बि करे चवे थो कद वदा का रब का मोहम्मद खे रब छॾे कावड़ जी अबू लहब जी ज़ाल मोहम्मद मुस्तफ़ा जे मदरसे जे दरवाज़े ते बि चवे थी ओ मोहम्मद काॾे वियो तो वारो अल्लाह? सवालनि जा जवाब न ॾेई साईं ॾाढा निमाणा थी विया। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथड़ा खणी करे दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मां मके में तुंहिंजी तौहीद जो ऐलान कयो, माण्हुनि चयो चरियो आहे, मां सब्र कयो। मुंहिंजा मौला चवण लॻा त चरियो आहे शाइर आहे, मां सब्र कयो। जेके कलमो पिया पढ़नि उन्हनि खे मार पिया ॾियनि, मां सब्र कयो। मुंहिंजा मौला सुमैया कलमो पढ़ियो उन्हनि खे मार ॾिनो, 2 टुकड़ा कयूं, मां मोहम्मद सब्र कयो। मुंहिंजा मौला हिन बिलाल खे त धीरे धीरे सुम्हारे करे सीने ते पथर रखियो, मां सब्र कयो, मां बर्दाश्त कयो। अल्लाह हिन बीबी सुमैर जूं अखियूं कढियूं, मां बर्दाश्त कयो। ओ मुंहिंजा मौला मां काबतुल्लाह में नमाज़ पियो पढ़ां, उठ जा ओज विझां, मां बर्दाश्त कयो। मुंहिंजा मौला हाणे काबर चवंदा कद वदा का रब्बुक मोहम्मद खे रब छॾे वियो। मुंहिंजा मौला इहा ॻाल्हि मां बर्दाश्त नथो करे सघां, मां त ख़ार जे अंदरि
रब करीम जी इबादत में कया इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ वारी तार तो भी आने या की अभी कर दे अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मोहम्मद करीम के दुलारी दे अल्लाह फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैली इज़ा सजा रब तो फरमाए ओ मोजा दिल पर नबी कसमा सुबह जे टाइम जो ताओ ताश जे वक्त जो सोना जय मानो थी करे कमकार सावी दल वो बाग देवी दो को दुकान देवी दो पर मोजो सोनो नबी घरा निकली करे मक्के जे दर दर देवनी करे मोजी तो गीत जो ऐलान कंदो मानो मेणा नींद थई मानो चरियो चौदा थई पर मोजा सोना कोई भेण हटंदो सजो ॾींहुं दर दर देवनी करे मोजी तो गीत जो ऐलान कंदो सोना कसमा माके सुबह जो कचड़ी मंझंदि जो वल्लैली इज़ा सजा कसमा माके रात जो सोना जरे सिजला दो मुझो थकावल पीरी थकावल महबूब वनी करे आराम कंदो रब तो फरमाए कसमा माके न रात जो ओ बीमान फरमाए न वद्दुहा कसमा माके वही जो सोना जरे वही दिया मुल्क में रोशनी थी दिया वद्दुहा कसमा वही जो सोना जरे वही दिया जो खुदा जी जो कसमा शुरू वजे थो उफर वजे थो उदय वजे थी तो ही नजा नारा तालगने अबू बकर पे वजई उमर पे वजई उस्मान पे वजई अली पे वजई बिलाल अहद अहद का नारा पे वरे वल्लैली इज़ा सजा कसमा वही जे बंद चल जो सोना करे वही बंद भी थी दिया सोना जे मोहब्बत जो महबूब ने न्याबो नहीं सिंह में साबो दीब आने दीजे करे थोड़ी का देर जीवी दिया वो मैसेज करे जो नो यार अच्छा हाल यार ना काल ना मिसाल ना मैसेज सोना जी वही बंद थी दी सिंह में साबो दीब कसमा वही जे बंद थी जो अल्लाह मौलाना तानवी रहमतुल्लाह अलैहि माना ही लिखियो वद्दुहा वल्लैली इज़ा सजा रब फरमाए मुझा मोहम्मद कसमा रब करीम के तो मोहम्मद मुस्तफा की चमकना रोशन चेहरे तकबीर मुस्तफा सहाबा जानी बेगैरत रंते जानी लांती रंते जानी सुवर रंते वद्दुहा चौना सुभान वद्दुहा वल्लैली इज़ा सजा कसमा तुझे कारण वारण जो कसमा तुझे चेहरे चमक रोशन चेहरे जो कसमा तुझे कारण अंबरीन जुल्फन जो काफर का जान कर वद्दा का रब्बु का मा तो जवा मा वद्दा का रब्बु का मा वद्दा का रब्बु का वमा कला न छड़ो तमाए न मुंह मोड़ो तमाए न नाराज तो आया है पर आप बुधा तो तुझो चेहरो भी को छड़न जेड़ो है सोना काफरन जे बकवास ते दुख तो करे होदा चंद कद वद्दा का रब्बु का मोहम्मद के रब छड़े वियो कावड़ जी वियस नाराज थी वियस मां तुझे चेहरे जो कसम खणी तो चवा तुझे कारण वारण जो कसम खणी तो चवा त मां वद्दा का रब्बु का मां कला न तुझे रब तोखे छड़ियो आ न तो का मुंह मोड़ियो थई न नाराज तो थई भला बुधा त तुझियूं अखियूं भी के छड़ण जहिड़ियूं सुभान अल्लाह तुझे चेहरे जो बयान कुरान में तुझे चपड़ जो बयान कुरान में
मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा वलिसानन वशफ़तैन। अहिड़े चेहरे खे कीअं छॾींदासीं जिनजे चपड़नि जो बयान असां पंहिंजे क़ुर में कयो। असां अहिड़े सोणे खे कीअं छॾींदासीं जिनजे अखियुनि जो बयान असां क़ुर में कयो। वद्दुहा थोरो मासा त चिटो करे छो, थोरो चिटो उथी मत बि उथी न एॾो वधसि बटण हे बि हिन जो बि ॾोह न आहे। जलसा बि बंदि आहिनि न, कॾहिं कॾहिं थो थिए, पर रखी रखी लाउड ज़ंगिजी वेंदा आहिनि, मुंहिंजो गलो ई ज़ंगिजी वियो। वद्दुहा चओ न सुभान अल्लाह। वद्दुहा कसम तुंहिंजे चेहरे जो, वल्लैलि इज़ा सजा कसम तुंहिंजनि कारण वारनि जो। मा वद्दाक रब्बुक वमा क़ला न छॾियो अथमि न मुंहुं मोड़ियो अथमि न नाराज़ थियो आहियां। भला तुंहिंजा चपड़ा बि के छॾण जहिड़ा, तुंहिंजूं अखियूं बि के छॾण जहिड़ियूं, तुंहिंजो सीनो बि को छॾण जहिड़ो। असां तुंहिंजे चपड़नि जो बयान क़ुरान में मा वलिसानन वशफ़तैन सोना असां तुंहिंजे अखियुनि जो बयान क़ुरान में मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा वला तअदु ऐनाका अन्हुम। असां तुंहिंजे अखियुनि जो बयान क़ुरान में अल्लाह सोना असां तुंहिंजे ज़बान जो बयान क़ुरान में ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बिही। सोना असां तुंहिंजे बयान जो क़ुरान असां तुंहिंजे सीने जो बयान क़ुरान में अलम नशरह लक सदरक। सोना असां तोखे न छॾियो, वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। सोना तुंहिंजे लाइ दुनिया का आखिरत बेहतर, वरी जिंदगी का कोई जिंदगी बेहतर अथई। पहिरें ज़माने खां पोइ ज़मानो वधीक भलो, पहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। आलम अरवाह में हुए उते ॾाढो भलो, पर वरी उतां अचे अम्मा जे पेट में आई त अञा बेहतर थियो। अम्मा जे पेट में आई, अमन माइन जा पेट वॾा थींदा आहिनि, पर मुंहिंजा महबूब तुंहिंजी अमन जो पेट वॾो न थींदो। मुंहिंजा महबूब ॿार माइन जे पेट में ईंदा आहिनि, वो माइन खे खटियूं खटियूं ओघराईंदियूं आहिनि, पर तूं अम्मा जे पेट में आई त खटी ओघराई न पई अचे। तुंहिंजी अम्मा जॾहिं बि ओघराई थी त मुर्शी अंबर खां वधीक ख़ुशबू पई। एॾो भलो माए जा पेट वॾा थींदा आहिनि, पर तुंहिंजी अमन जो पेट वॾो न थींदो। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। अञा बेहतर पेट में हुए बेहतर। तुंहिंजी अम्मा घुमे त पत्थर नरम थियनि, तुंहिंजी अमन घुमे कंकर छांव कनि, तुंहिंजी अमन हले बटलूं पोयां हलनि। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। सोना आलम अरवाह में भलो, पर अम्मा जे पेट में अञा भलो। पर ॿुधो सोना अम्मा जे पेट में जॾहिं तुंहिंजी ॿार विलादत थी ॿार आया बेहतर। अल्लाह सोना तूं ॼाए सुरमो पातल हो, सीध निकल घी नाड़ो अजल हो, और चल हो, धन सां नूर सां पखो भरिजी वियो, सॼो कमरो नूर सां चमके पियो। एॾो भलो थियो, एॾो भलो थियो। ओ मुंहिंजा सोना नबी तुंहिंजे ॼमण सां नूर वञी शाम मुल्क में पहुतो। जिंदगी का कोई जिंदगी बेहतर, तुझी बचपन या वधीक बेहतर, जवानी या वधीक बेहतर। मुंहिंजा दिल भर ॿार जे अंदर सोना सोना तुझी शादी खदीजा सां या वधीक बेहतर। अल्लाह मुंहिंजा सोना अञा बेहतर। ग़ार जे अंदर वेही करे इबादत करणु या बेहतर। ग़ार जे अंदर इक़रा बिस्मि रब्बिक
कल्लज़ी ख़लक़ वारी तार जो नाज़िल कर बेहतर वद्दुहा वद्दुहा कसम तुझे चेहरे जो वल्लैलि इज़ा सजा कसम तुझे वारनि जो न छॾियो थमाए न मुंहुं मोड़ियो थमाए न नाराज़ थियो आहीं पर ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बहितर थई माण्हू गार जे अंदर मुझो मोहम्मद हुयो उते जिब्रील आयो इक़रा मोहम्मद पढ़ पाण फरमाई मां अना बेकारिन मां पढ़ियल न आहियां चओ असांजो नबी उम्मी पढ़ियल न हो उम्मी उनखे चइबो आहे जो किताब ऐं कलम स्लेट खणी कंहिंजे अॻियां ॻोल्हा खोले पढ़ियो न हुजे इनखे चइबो आहे उम्मी माना कंहिंजो शागिर्द न हुजे जो मोहम्मद कंहिंजो शागिर्द न हो जो मोहम्मद जो उस्ताद अल्लाह पाक जिब्रील भी विच में वास्तो जिब्रील उस्ताद न है कंबर जा गैरतमंद मुसलमानो गार में कुरान नाज़िल थियो पढ़ अल्लाह तो फरमाई हो अञा बेहतर हो पर मक्के जे दर दर ते वञी तो तौहीद जो कलमो ॿुधायो इहो अञा बेहतर वलल्लाखिरत खैरुल लक मिनल ऊला पर जिंदगी का वही जिंदगी बेहतर हो जा सोना मको छड़े मदीने वञण या बेहतर पर बदर में चढ़या बेहतर बहुत में चढ़या बेहतर सुलह देवी में चढ़या बेहतर अल्लाह सोना मके की फताया बेहतर अल्लाह फरमाए ना हत्ता कसम तुझे चेहरे अब इनके माइक के थोड़ो खोल सब आवाज में तो जांच पोथी हली वद्दुहा थोड़ो बेस विदेश वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सोना मक्के जी फताहियां बेहतर पर दुनिया मां बुरको मटाए करे कब्र में वञण आहियां बेहतर क़यामत वारे न्यारे सभिनी खां पहिरियां कब्र मां उथणे बेहतर सभिनी क़यामत वारे न्यारे हुजूर फरमायो सवाल नबी मां मोहम्मद करीम जे समाज जे ठंडे नाईंदा बुधो जेके अॻे नबी गुज़री आहे आदम अलैहिस्सलाम वठी करे जनाब ईसा ताईं ये अॻियां गुज़रियल नबी ये सभु अल्लाह सही मां मोहम्मद खे हिकिड़ो झंडो ॾींदो लिवाउल हम्द शफ़ाअत जो झंडो मां मोहम्मद जे हथ में हे बंदि करेसि मां मोहम्मद जे हथ में हूंदो बत्ती बंदि करेसि बाक़ी भर में ॿुधो सभु नबी मोहम्मद जे झंडे ठाहींदा हिन आराम हिन खां मां पुछां थो सम्झो था न ए जेकी पंजाबी कॾहिं लॻा काणे जे कॾहिं लॻा न काणे जे कारे जे अरे माण्हू बिना अहिड़ा चंडा आहिनि रुगो लख रुपया ॾेखार त मज़हब था मटाइनि थुक चो कादियानी हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह चो रहमतुल्लाह अलैह आशिक़ रसूल जे सॼी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जो कम कयो जेको साईं बेर वारनि खे गुस्ताख सम्झे उहो पाण गुस्ताख आहे आशिक़ रसूल हो
फरमाईंदा हा पुट जंहिं कुत्ते जंहिं ठाव में कुत्तो चटे वञे खाई वञे उनखे तव्हां 7 दफ़ा धो पाक थी वेंदो तव्हां खाई था सघो पर जंहिं गिलास में जंहिं कोप में जंहिं प्लेट में जंहिं पाटोड़े में कादियानी खाई पी वञे 100 दफ़ा धोस वरी पाक न थींदो इनखे पहिरीं घोड़ा करे छॾियो छो त कादियानी कुत्ते खां बि किनो आहे अरे कुत्तो मालिक सां वफ़ादार आहे कादियानी गद्दार पैसो ॾेखार त माण्हू ईमान पैसे ते गैरत क़यामत जे ॾियारे सभु नबी मोहम्मद जे झंडे हेठां ईंदा क़यामत जे ॾियारे 2 टोला हूंदा हिकु मोहम्मद साईं जो ॿियो अबू जहल जो टोला 2 हिकिड़ा मोहम्मद करीम जे टोले में हूंदा हिकिड़ा अबू जहल जे टोले में गुलाम अहमद जो टोलो वरी अबू जहल जे कड हूंदो ये वरी ओॾे हूंदा छो त अबू जहल मोहम्मद मुस्तफा जे नुबूवत जो गद्दार हो न इनकारी हो न हे भी इनकारी आहिनि न हे हुन सां गॾु हूंदा मां तव्हां खां पुछां थो बिली अलाह जो नालो अथव अबू जहल जन्नत में ईंदो जहन्नम जन्नत मुंहिंजी न आहे जन्नत मुंहिंजी न आहे जन्नत अल्लाह जी आहे पर अल्लाह तो फरमाए सोना जेको तुंहिंजो न आहे मुंहिंजो बि न आहे जेको तुंहिंजो न आहे मुंहिंजो न आहे हुन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब फरमायो पारी ज़िंदगी खां कोई ज़िंदगी बेहतर थी ओ मुंहिंजा सुण क़यामत वारे ॾींहुं ॿारहं कब्र मां भूत में बेहतर थींदो पर हौज़े कौसर में बीह करे पंहिंजी उम्मत खे सुञाणे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे प्यार या बेहतर थई मावद्दाक न छॾियो तमाई न मुंहुं मोड़ियो तमाई न नाराज़ थियो आहीं मावद्दाक सोना साहब तो चए या रसूल अल्लाह क़यामत जे ॾियारे असांखे सुञाणींदो पाण फरमाए हा पुट मां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि अबा जेको नबी साईं जो कलमो पढ़े मोहम्मद करीम जो आशिक़ हुजे उहो नबी साईं जो उम्मती आहे जेको कादियान सां बि खाए पीए भाई बि बिरादरी बि रखे पीउ जे दुश्मन खे सलाम नथो करे पीउ जे दुश्मन खे ॾिसे थो त हीअ 3 ॾींहं सां अबे जो दुश्मन ऐं मोहम्मद जे दुश्मन सां तूं प्यार पियो करे जेसी भाई बि बिरादरी आहे छा कयूं गैरत तुझे में है मां त चवां थो या नक को नहीं या कमर में पानी कोन्हे सुक थी वई आहे या नक तुंहिंजो कोन्हे ख़ुदा जो कसम पीउ जे दुश्मन सां ॻाल्हाए न ऐं मोहम्मद जे दुश्मन सां तुंहिंजी यारी ख़ुदा जो कसम तुंहिंजो ईमान कमज़ोर आहे चओ त मोहम्मद असांजी पंहिंजी बचत ॿार अपने अपना हत्ता के पास जान का वही कहीं मिठो मोहम्मद नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा ओ दोस्तों तवज्जो साईं फरमाए मां सुञाणी थो मुंहिंजी उम्मत परे खां पधरी हूंदी साईं कीअं पाण फरमाए मुंहिंजी उम्मत जा वज़ू वारा वज़ू ईअं चमकंदा चोरी चमकंदा अच्छा अच्छा हेॾा अबू बकर हूंदो हेॾा उमर हूंदो हेॾा उस्मान हेॾा अली हुज़ूर फरमायो सोन जा प्याला भरिया पिया हूंदा भरी ॾाढी ॾावींद मां मोहम्मद मुस्तफा सुञाणींदो हिक हिक खे प्यारींदो ईंदुसि अल्लाह 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 मुसलमान खुदा की ज़ात जो कसम क़यामत जे ॾींहुं हुन माण्हू खे मोहम्मद मुस्तफा जे हथ जो हौज़ कौसर जो जाम नसीब थींदो जेको चइनि यारनि जो ग़ुलाम हूंदो तकबीर शान सहाबा अज़मत सहाबा हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधायांव अॼुकल्ह बि माण्हू नबी साईं जे रोज़े ते नथा वञनि खुदा जो कसम कुरान मुझे अटल नथा वञनि छो चई हो सुता पिया हो अबू बकर उमर अड़े चरिया
अज तो की दुनिया में यो मुशाहिदो करे छड़ त अबू बकर ऐं उमर जी नफरत तो का मोहम्मद जो रोजो खसी छड़ियो आ न वो अकुल सिंह क्या मजे ॾियारे जाम भरे ॾियण वारा नबी से फरमायो अबू बकर उमर उस्मान अली होंदा वो हिते न तो वने तो हौदे को सर में गाड़ होई दे गाड़ हमरा के शरीर नंढा जो मोहम्मद ने यार जो दुश्मन तो के हौदे को सर में रहंदो मां चओ मोहम्मद मुस्तफा दे अचण जो हौदे को सर जो जाम उन के नसीब ॾींदो जेको मोहम्मद जे यार सां प्यार करे अबू बकर सां माइट न आहे न गोपांगा न चांडियो न शेख न सुमरो अबू बकर मोहम्मद जो सोहरो अबू बकर उमर मोहम्मद जा सोहरा उस्मान अली मदीने जी मीर जा न्याणा असा जा माइट ना के अमीर मुआविया असा जो माइट ना है असा उन अमीर मुआविया सा जंग न था करे सको आओ जैसा मुझे मौला अली के बड़े पुत्र इमाम हसन जंग न कई उन के हक में दस्तबरदार थी उन सा मोहब्बत कई उन अमीर मुआविया सा प्यार करदा से जैसा मौला अली के बड़े पुत्र इमाम हसन प्यार कयो ऐ उन यजीद सा असा था नथा करे सको जैसा अली के पुत्र इमाम हुसैन जंग कई असा जी जो असा जंग जैसा हुसैन जंग कई असा जो असा जंग जैसा इमाम हसन मोहब्बत कई प्यार कयो असा सुन्नी जो प्यार अमीर माविया सा जो माइट नाए मोहम्मद मुस्तफा जो सालो नबी से जो सालो काली था वञो लेन बटाई था वञो अकुला फरमाए मुजा दिल पर वधीक भलो परमान फरमाए वया भलो जाते उमत जा अमल तुरंदई उते भी करे पानी उमत के सुजाने करे सोण समाद करे जन्नत में वठी वञवैया बेदल साहबी चईदो या रसूल अल्लाह सही मां तव्हां के काथे ॻोल्हियो या मजे ॾियारे अबू बेज़र अमर बेज़र सोण माइट मिट माइट रिश्तेदार बेज़र हुजूर फरमायो उठा चुजाए मां मोहम्मद और को से भी तो दुसे अल्लाह अल्लाह साहबी चईदो या रसूल अल्लाह उते भी न हुजो त मौका ते ॻोल्हियो साईं फरमायो चुजाए जाते मुंहिंजी उम्मत जा अमल तुरंदा मां मोहम्मद भी तो चऊं त मां बाबू जी भारत थई अल्लाह अल्लाह कंबर जा मुसलमान हुजूर फरमायो जाते उम्मत जा अमल तुरंदा मां मोहम्मद उते भी दुसे रब करीम जी नजर एड़ा चेकरे सरी कुर्सी थोड़ी गुटी भई अल्लाह कावण कंद से अरे खुदाए चोए हराए कोचला खुदाए चोए हुजूर फरमा भाई अभी तो रब करीम जे दीदार में हूंदो अल्लाह जी नजर मां मोहम्मद जे चेहरे ते बोली रब जी कावल करी दी रब चौंद जुबान छजाए तो सुहाबी तो जो महबूब बीठो आहे हल छॾियो मां नबी साईं फरमायो रोते बीठो हुंदुमि साहबा चवंदा या रसूल अल्लाह उते बि न हुजो पोइ काथे पाण फरमाईंदा थी पुल सरात रखियल हूंदी न पड़ी हेठो जहन्नम सभु उते ईंदा सभु मुशरिक न ईंदो मुसलमान ईंदा काफ़िर न ईंदो कादियानी न ईंदो पुल सरात न कादियानी ईंदो न काफ़िर ईंदो न मुशरिक ईंदो छो तोर उन सां थियणी न उन्हनि जी तोर आहे बसि हेठों ढेको ॾींदा वेंदा हल बाबा बिना टिकट बिना पास जे हल बाबा हेठों हे मथों चढ़ंदा मोमिन मथों चढ़ंदा ईमान वारा मथों चढ़ंदा मुसलमान हो नो है तोरा न है इम्तिहान इम्तिहान नबी से फरमा माते भी अल्लाह मुझे इम्तिहान का पास कर जाए हुजूर फरमा जन कलमो पढ़ियो तो ही दवारान मां मोहम्मद जा गुलामी के तो पान फरमा ये जन्नत में इंदा अखियूं बूटे ये जो खोल त 1500 साल जो पंध अखि छुम में
और दोस्तों अल्लाह जो नालो तो अल्लाह जो नालो तो मदीने जे मीर सां मोहब्बत कयो चओ न सुभान अल्लाह कलाक मां के दियो हाफिज सादिक आया ना आयो मां जल्दी बस कंदुसि साईं भाई मानी खाराए जॾहिं खाराए मोटी अचे अकेलो आहे वीचारो काले वञे बसि पूरो कलाकु थियो अथई जागो था न अञा कयां वज़ो अॼु त वॾो आहे मां थोरो कंदुमि अल्लाह अकबर अल्लाह फरमायो सोना अया बेहतर वलल्लाहु खैरुल लक मिनल ऊला न त मां पंहिंजे हिसाब सां वाइदो कयां न हुनजो मूंखे वज़ो आहे ॿुधाए पाण ॿुधाई कान हिन जी त ॿुधल आहे सभिनी मां त ॿियो अॼु मौज़ू करे आयुसि बाक़ाइदे कुर्बानी वारो इश्क रसूल जी कॉन्फ्रेंस थी न मां इश्क रसूल जा वाक़िया ॿुधो आहे ॿ टे ॾींहं गॾु ही हा आशिक़ तव्हां बि आहियो पर मोहम्मद जा वॾे में वॾा आशिक़ जो मोहम्मद जा सहाबा मां सहाबा जे आशिक़नि जो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां पर हे जो मौज़ू न ॾेई फरमाए मोजा दिल पर मोजा सोना वलल्लाहु खैरुल लक मिनल ऊला भारी जिंदगी का कोई जिंदगी बेहतर सोना तो के जन्नत में मकाम महमूद दीदा से सबका बेहतर वल्हा कसमा तुझे तेरे दो वल्लैली इज़ा सजा कसमा तो जनवार नंजो न छड़ो तमान न नाराज जो तमान न नाराज जो भारी जिंदगी का कोई जिंदगी बेहतर सोना काबर के बकवास दुख नबर वाला सौफ यातीक रब्बुक फतरज़ा एलोडी दो माय जो राजी दी बोले अल्लाह अल्लाह सोना मातो के राजी कंद से ए लमा क्या मजीरा तो कर दुनिया के अंदर ओ सोना जिया तो कयो ये मां कयो सोना पुता के दिकारे करा में हद विजी करे दुआ हुई अली मां तो के उमर फारूक ने नो हो तकबीर बुलंद आवाज से मुजाहिदों नारे तकबीर थदो कलाक मानी खाना को खलीफो धार खलीफा बैठो आ भाई खलीफो भी नारन थे नारे तकबीर नारे मुस्तफा नारे सहाबा नारे अहले बैत जमीयत उलमा इस्लाम हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब पीले गले से जिंदाबाद तरे हूं जने मस्जिद के सत्य उजरे इंशाल्लाह अरे केतरा आया खुदा जो कसम 5,000 ॿियो बि थी वञे और मां छॾियां कोन थो जागो था न हाय केला जो घर अब तो मिली अल्लाह छा चवंदो कुन त फयकून थी त थी पवंदी पर अल्लाह मिली सघंदो हिननि खे जो ॾिनो अथमि त कढनि था या नथा कढनि हिननि जी त ॾिसां न हिननि जो फाल त ॾिसां न मुंहिंजे वारो त देरी कान्हे अल्लाह हुननि खे बि आज़माए वरी रब हिन खे आंदो त भला तूं अचु भला हुननि बि वीचारनि हिमत कराई पर हाफ़िज़ साहब जे अचण सां ख़ुदा जो कसम आहे एॾो रंग लॻो आहे जो मस्जिद जो मैदान त सिधो थियो आहे हेठियो मां सम्झां की वाइस कयूं पिया त लेंटरनि ताईं 12 बटे लॻी विया आहिनि अची वई न सत ते न छो पइजी वेंदी ॾाढो नथो थिए होरियां था चओ काबे जे कारे किला में हथ विझी दुआ घुरे ही मां तोखे उमर ॾिनो हथड़ा कई मामी वसायो इशारो कई मां चंड बद गयो मुंहिंजा सोना तो इशारो कयो वन रोड़ंदो आयो मुंहिंजा सोना थोड़ा और मुंहिंजा हबीब करीम तो हथड़ा कया अबू हुरैरा जी काफिर मां मुसलमान करे ईमान अल्लाह अल्लाह सोना अया पको दलील जाए तो सुभान अल्लाह किथे दुनिया जे तरफ मोए बि पंहिंजे महबूब खे चवंदो आहे माण्हू जे चवण ते वञे
असां तुंहिंजे लाइ हीअं कयोसीं हीअं कयोसीं हे हीअं कयोसीं हीअं कयोसीं कूड़ो इश्क़ आहे त बि पंहिंजे महबूब खे चवंदो आहे हे हीअं बि मां कयो हीअं बि मां कयो हीअं बि कयो माण्हुनि जे चवण ते न हलो अलाह तो फरमाए मुंहिंजा सुहिणा असां तोखे राज़ी कंदासीं असां हे चवंदा छॾे वियो अलाह छॾे वियुसि असां तोखे छॾियो न आहे असां तोखे राज़ी कंदासीं पर ॿुध सुहिणा असां तोखे काथे छॾियो आहे तो हथड़ा खयां तोखे फारूक तो हथड़ा कयां असां मींहुं वसायो तो हथड़ा कयां आंगुर जो इशारो कयो असां चंड बाध करे को जबल ते बि तुंहिंजे झोल में मोकिलियो मुंहिंजा महबूब असां तोखे काथे छॾियो आहे सोना तो हथड़ा कयां अबू हरेरो रोंदो आयो ई न अम्मा मारे थी मोचड़ा थी हाणे छॾे नथी पोइ चईंदा तोसां अंगल कई त हथ खणो न अलाह अम्मा खे मुस्लमान करे तो हथ कयां हो घर ई न पहुतो त तुंहिंजे हथनि खे ॾिसी असांजे ईमान जी दौलत वञी सोना मींहुं पूरो हफ़्तो वसायोसीं यकी पियो वसे तुंहिंजी दुआ जो बरकत असर हो साॻो माण्हू वरी आयो रड़ियूं चईंदा हाणे ॿुॾी वियासीं हाणे महिरबानी कर वरी तो इशारो कयो त असां मींहुं बंदि करे सघूं हे त दुनिया जी ॻाल्हि आहे अञा पको दलील ॾियां कहिड़ो मदीने में नमाज़ पियो पढ़े असांजो ऑर्डर हो त बैतुल मुक़द्दस में मुंहुं करे नमाज़ पढ़ो पढ़ंदे ही न अल्लाह फरमाए सोना पढ़ंदे ही न चई हा साईं 17 महीना या 9 महीना पढ़े हिकिड़े दफ़े तव्हांखे मुंहिंजा महबूब नमाज़ में तव्हांखे ख़्याल आयो त जेकर मां क़िबलो मटायां अबे इब्राहिम जे ठाहियल बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ां ताबरकातूं उन बैतुल मुक़द्दस ॾे करे पढ़ियूं जीअं रकात में उथव नमाज में अल्लाह अल्लाह नमाज में तव्हां चेहरो मथो कयो तव्हांजे दिल में ख़्याल हो क़िबलो मटाया ये चेहरो मथे कयो फरमाईंदा क़दिल नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाअ फलनुवल्लियन्नक क़िबलतन वजहक शतरल मस्जिदिल हराम जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मदीने वञे ओ वॾा दिलबर नमाज़ में चेहरो मथे कई असां ॾिसूं पिया तुंहिंजे दिल जो ख़्याल छा हो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाअ मुंहिंजा सोना तो चेहरो मथे कयो मां अल्लाह तुंहिंजे चेहरे जा दीदार तो गया तक़ल्लुब वजहिक फिस्समाअ चेहरो मथे कई कद नरा मां रब ॾिसां पियो मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजे चेहरे ॾे असां दीदार पिया कयूं तुंहिंजे चेहरे जा तुंहिंजे दिल ते नज़र कईसीं तुंहिंजे दिल में ख़्याल हो त मां क़िबलो मटायां सोना ॿ त होॾे पढ़ियूं हुयई हाणे 30 में असां ईअं बि न कयोसीं ठीकु आहे अवांजो इरादो आहे त अॻिते भलाओ ॾे पर सोना उते जोते जिब्रील के भजायो से फर्द जिब्रील मुझे सोने दो मुझे हबीब दो मुझे दिलबर दो इरादो थियो आहे क़िबलो मटाया बैतुल्लाह में मुंहुं करे नमाज़ पढ़ो अल्लाह फरमायो सोना बरकातूं होने पड़े जिब्रील आयो आंधी करे बैतुल्लाह में मुंहुं कराए समझो सोनो मोहम्मद राज़ी थी पड़े राज़ी कंदासीं असां तो दुनिया में राज़ी कयोसीं असां तो दुनिया में तो राज़ी जीअं तो चई पियो असां इएं कयूं पिया काफ़रनि जी बकवास ते मुंहिंजा हबीब दुख पियो करी त कावड़जी वियुसि तोखे छॾींदासीं असां तोखां नाराज़ थींदासीं तुझा चेहरे जा कसम कुरान में कयासीं तुझे चादर जो बयान कुरान में कयोसीं तुझे घुमण जो बयान कुरान में कयोसीं तुझे ॻाल्हाइण जो बयान कुरान में कयोसीं तुझे सीने जो बयान कुरान में तुझे पुठीअ जो बयान कुरान में तुझे इशारनि जो बयान कुरान में तुझी हिजरत जो बयान कुरान में ओ मुंहिंजा सोना तुझे मेराज जो बयान कुरान में पर तुझी उमिरि जा कसम बि असां कुरान में
लामुरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। सोना बाकी तुझी उम्र जो कसम अल्लाह अल्लाह फरमाए सोना मां राजी कंदो राजी कंदो ए दुनिया में राजी कयो ने क़यामत जे ॾियारे एॾो ॾींदो मां पाण चवंदे बस मौला बस मौला बस मौला खुदा जी ज़ात जो कसम ओ कंबर जा मुसलमान हो हाफ़िज़ मोहम्मद सादिक़ को पांग जे दावत ते अचण वारो खलीफ़े साहब जे दावत ते अचण वारो मुंहिंजी मारूज़ात जे ॿुधण वारो खुदा जी ज़ात जो कसम यार तवज्जो कर दुनिया के अंदर नज़र कर आदम ते करे मुंहिंजो रब राज़ी थे नूह जे मुंहिंजो रब राज़ी थे इब्राहिम बाहि जे आला में चयो मुंहिंजो रब राज़ी थे मूसा नबी चवे थो मुंहिंजो रब राज़ी थे ईसा नबी चयो मुंहिंजो रब राज़ी थे यूनुस मच्छी जे पेट में चयो मुंहिंजो रब राज़ी थे ज़करिया नबी कल्ब में तो करजे मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अबू बकर सिद्दीक़ घर में नाग जा टंग तो सहे चुरे न तो के मुंहिंजो सुनो निंबर करे मुंहिंजो रब राज़ी थे उमर चयो रब राज़ी थे उस्मान चयो रब राज़ी थे मुंहिंजो मौला अली शेर जरी हक जो वली हैदर शेर बबर आदे खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह मस्जिद के बुहारी दोले अली शाह कहल के मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह करबला वारो शहजाद हुसैन करे तो मुंहिंजो रब राज़ी थे वीरन जे वीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली सच खत्मा रमजान में कुरान जो 40 साल ईशा जे रोज़ो सां नमाज़ पढ़दे सुबुह जो वक़्तु जियो मुंहिंजा पीर अब्दुल कादिर जीलानी छा ॻाल्हि जे मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह यार कलंदर जो रब राज़ी थे विलायत जो रब राज़ी थे मौलाना फजल रहमान करे तो रब राज़ी थे अल्लामा राशिद महमूद सूफी साहब जे तो रब राज़ी थे यार नजर करो मुजाहिद जे तो रब राज़ी थे शहीद जे तो रब राज़ी थे सखी जे तो रब राज़ी थे मां कहां का पूछो तो एतरा छो आया हो सब तो कुरान ॿुधो रब राज़ी थे मस्जिद चलान वारनि इन मोहल्ले वारनि हाफ़िज़ साहब जे हवाले कई हाफ़िज़ साहब अल्लाह जे घर के वञी ठहर असां पहिला ॾिनो बाक़ी ठहर तो खेरनी से अल्लाह जो घर बात रब राज़ी थे अल्लाह अल्लाह कमर जा मुसलमानों सॼी काइनात भी रब राज़ी थे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो मोहम्मद राज़ी थे चवनि सुभान अल्लाह अल्लाह चवंदो मुंहिंजो मोहम्मद राज़ी थे मुझे मौला अली पुछ साईं राज़ी कीअं थींदे साईं राज़ी कीअं थींदे ॿुधायां मुझे मिठड़े मोहम्मद साईं फरमायो अली ऐसी ते राज़ी न थींदो मां जेसी हिकिड़ो बि उम्मती जन्नत में वञण खां रहिजी वियो न राज़ी न थींदो मां समूरा उम्मती जन्नत में अची वेंदो पोइ राज़ी थींदो अल्लाह फरमाए सुन असां तो नाराज़ न थिया अलम यजिदक यतीमन फआवा असां तो के उन टाइम न छॾियो हे चवंदा छॾे हे बकवास था कनि त कद वदा का रब का मोहम्मद के रब छॾे असां तो न टाइम भी तो के न छॾियो पेट में अबो छॾे वई 4 महीने जो थो पेट में बाबो फौत जॾहिं मुंहिंजो साईं जब मके पाक में मायूं ॿार खण पियूं अचनि काई न पई खणे अबो कोने से अम्मा हलीमा आई हुजूर जो दरवाज़ो खड़कायई अंदरां आवाज़ आयो केर
अम्मा मुझो नालो हलीमा अम्मा असांजे मुल्क में नुकर पयो अम्मा आई आया बचड़ो जो अम्मा मां पान बीमार अम्मा रोजी जो मसलो अम्मा मना चए थी माई हलीमा बारो आए अबू कोने से अम्मा जे अबू कोने दूध दी दिया से अम्मा मां साजी थी मां अम्मा मां गरीब मिस्कीन खड़ी वञो आन जान वो कंजली थी मां अम्मा काला अदी मांगा नहीं दस कान अल्लाह अम्मा आमना के दी चले हलीमा बीबी अम्मा दर तक खोल दरवाजो खुले अल्लाह ओ कब्र जा मुसलमानों हुजूर जो दरवाजो खुलियो अम्मा हलीमा जा कदम अंदर पहुंचना गया अम्मा हलीमा जा ताकई लगी ना माई चवे थी गरीब हलीमा आमना चेदी गरीब चे गरीब आयु ते तुझे घर में एड़ी खुशबू आ जो कैसर किसरा जे बादशाह जे महलातुन में ना है या मुफ्त में मिल दिया चेदी दी गरीब दी ताकत का नहीं ये खुशबू का रहा दी चेदी जय बच्चे के खराइया उन मुझे मोहम्मद जी खुशबू थई इन्नमा वलिदतु मुअत्तरा मुझे से फरमायो मैं जाए मुतबा को थी करे जाए का खुशबू दे अल्लाह हमारी फरमाए मां के बच्चों देखार भला लिए आई मुझे सही जी चेहरे जे मथा अच्छी यमनी चादर पई हलीमा पेरन का बीठी अम्मा साए अम्मा आमना मटन का बीठी अम्मा हलीमा समझो तो बच्चों नंढ पियो हुंदो हो रहा ये जो कपड़ो हटाई अमाली मां फरमाए थी मुझी नजर मोहम्मद दे चेहरे ये जो तुम बार नंढ पियो हुंदो फरमाए थी निशान नंढ न पयो जागे तो पर हेरे हो गए न से अम्मा हलीमा फरमाए थी मोहम्मद पूरे ऋषि करे मुल्की पयो अल्लाह जे नाले ते बच्चो दे खणी वञास अल्लाह अम्मा आमना चवे थी अली की पैसा भी चवे थी मुझी गलती अल्लाह अम्मा आमना चवे थी हिक शर्त सारी थी मां खणी वञे मुझो पुटु घुमण जहिड़ो थे मोटा अची जाए हिनखे पंहिंजे अबे जी क़ब्र ॾेखारी मोहम्मद पेट में हो मोहम्मद जो बाबो वयो हो मांगे चाहिए हो अरे आमना माई दो इंतजार का जाए इस्तिकबाल का जाए हो मोहम्मद पेट में अब्दुल्ला भयो प्रमोटो को नफौत थी अल्लाह अम्मा हलीमा खड़ी वही मुख्तसरा सुकया वनी करे जने सन महीने जो शहर साल जो तो उठी आई आमना बीबी तुझो पटो घुमा जेड़ो जो गई अम्मा फरमा जी उम्मे ऐमन जबरी कर तैयार थी अम्मा आमना उम्मे ऐमन निकला मक्के पाक में अम्मा मुझे सही जो डालो ख्वाजा अब्दुल मुतल्लब तवे तो आमना जी मुझे बाबा अम्मा काले थी वने बाबा सही मना थी मोहम्मद खेवदी मांगे अबे जी कब्र देखारे आओ हमारे मोहम्मद जी पर दुई आओ बाबा पुरा वठी अचास मान संगल आओ बाबा हुजूर फरमाए आलंदे हलंदे मुझे अम्मर मुझे बाबा सही जे कब्र दे बोली मना भी जे दी अस्सलाम वालेकुम या अब्दुल्लाह ए मुझा घर मुझो सलाम कबूल कर ए मुझा सरताज मुझा सलाम कबूल कर अब्दुल्ला तो चयो हो महमूद से अब्दुल्ला तो चयो हो इंतजार कर जाए इस्तिकबाल कर जाए अब्दुल्ला मां इंतजार करो तुझे कर बुदी मां इस्तिकबाल करो अब्दुल्ला तू न मोटे अब्दुल्ला तुझी अमानत मुझे पेट में ही अब्दुल्ला अल्लाह तो से पुत्रनो जो नालो मां मोहम्मद रखो अब्दुल्ला मान क्रिया अल्लाह तो के सोना पुत्रनो अब्दुल्ला
निकली तज मोहम्मद जो अखियों धनुष जबड़ा धनुष भांजे पुत्र जो नकरो धनुष भांजे पुत्र जा हथड़ा धनुष अब्दुल्ला कबर मां निकलिया बेरा धनुष अब्दुल्ला ओ मुझे सरताज कबर मां निकलिया भांजे पुत्र मोहम्मद जे हलर की लोट धनुष आए मुझे सैयद जी अम्मा रब कुरान में फरमाया तुसीब बिहार अलबलद ववालिद वमा वलद असमा के शहर के जो जब मुझे मोहम्मद घुमे थे रब को फरमाया कसमा के उलमा जो मुझे सोने मोहम्मद के गए हुआ हुजूर फरमा मुझे मारो है भाई मां भजी वनी अमर के भाग और पातो सन साल जू मुझे अम्मा मुखे जो पुत्र मोहम्मद या तुझे बाबे की कब्र थी अत हलो तुझो बाबो नयो जिथा कोई न मोजो थोड़ो ते हलास अब वागी जाए उते आयास अम्मा उते वेठी साह कटे अम्मा मां सदकी पुत्र मोहम्मद जी मुझे अमर मुझे नबी साईं जी अम्मा कुरानी नहीं बता जो तो कुरानी मुझे साईं करे अम्मा के आखिरी अलविदा जो करे ना अम्मा जी उम्र 17 साल सिर्फ 17 छोकरी अम्मा सर कयो मोहम्मद के दे हुजूर फरमाए मां रोण दो वयो से अम्मन के भाकुर पात अम्मा चुनी नी गलन दे रखेड़ा चुनी रखेड़ा करे नलते करे चपलते करे अखियों पई चुने करे चपड़ा पई चुने करे गल पई चुने हुजूर फरमायो मां चयो ओ मुझी बिचड़ी जी जलामल अजो प्यार जो अंदाज ना दो नालो अम्मा एडो प्यार छो पई करे छागल अमर चयो बुढ़ो प्यार कया भागोर पाया चुनियो जाय गल चुमाय चप चुमाय उन केड़ी खबर मता तुझी अमल तो गमो कलाए वने अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया अम्मा सा भागोर पाए मां अम्मा जा गल चुमन लगो एड़ा चुनी जा हुजूर फरमायो ये भागोर पाई दे मुझे अम्मा मां मोकलाए वई हुजूर मथा भी चे तो अम्मा बाबा साईं जी कब्र देखण आईया अम्मा तू भी मोकलाए भैया अम्मा मुझी उम्र नलिया अम्मा बयाबान जंगल में अम्मा मामा के किए मोटी वजा अम्मा दादा चयो ही न मोहम्मद के वदी वच जाए अम्मा इतनी तू अलविदा करे भैया अम्मा ना मामा के नबी दुस उठी ना मजा कदो हल ना अम्मा के जंगल में न छड़ अल्लाह फरमाए अलम यजिद का यतीमा फावा सोना बयाबान जंगल में अमर भी छड़े हुए असा छड़ो से असा तो के जगह दी असा तुझी पालना गई सोना यतीम के मारो धिकारी दान यतीम जो माल खाई दान यतीम मन तो कैसे ना हो यतीम का हर को बेजार असा तुझी पालना गई आवा जगह दी असा तो के मथे कयो वडो थे भले रन के परे गयो से रेसन के परे गयो से जागीदार के परे गयो और यतीम या सरदार और मुझा यार और मुझा सोना असा तुझे मथे थे सरदार ये जो ताज रखो से समालक नबी जो सरदार सोना असा तो के मेरा जो करायो सोना असा तुझे अकल दे इंतजार में जन्नत सिंगारी सोना बैतुल मुक़द्दस में समालक नबी के इस्तिक़बाल बिहार सोना पहले आसमान को भी
सते आसमान से हर दरवाजे पे मलाइका कतारू मजूदी चाह 70,000 नूरानी मलाइका तुझे दरवाजे पे आया जिब्रील जे को किए उठाया सब कयो असा चलो से ना ना सब न कर जाए गुस्ताख वाले खलो में से किए उठाया असा जिब्रील के चयो आजा जब पकड़ी मुझे सोहे मोहम्मद जे पैर दे तुरी दे चुनी रे मुझे सोहा भी हमें सोहा असा तो क्या दो से सोहा मदीने का बैतुल मुक़द्दस सवाल लख नबियन तू जो इस्तिक़बाल कयो मरहबा 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 का नारा लगने अदा जाने आज़ान आई जिब्रील दी सभी नबियन तो मोहम्मद जो कलमो पढ़ो सोहा असा जो से जिब्रील मुझे मोहम्मद के जो कर दिया मोहम्मद मुझे सोहा के थी सभी के नमाज पढ़ो ऐ यतीम जयार ऐ यतीम सरदार असा तो के नचले से यार असा परे आसमान सत्तर आसमान का मध्य और सते जने खोजे मान जुदी बोलाए असा तो से यार जुदी लला हबीब जुदी लला सोना जुदी लला तो मान जयो फखलाना नहीं इन्नका बिल वादिल मुक़द्दस दुआ तो मान जयो मूसा का जुदी बोला रही इते तो जे जुदी भाई असा तो के जे हो मूसा हो तू मोहम्मद तू सोनो आना तुझे करे सजो जान पैदा कयो थोड़े आसमान तुझे करे जमीन तुझे करे चंद्र तुझे करे सिंध तुझे करे सवा लख नबी तुझे करे आया ये जहान उठाए में सिर्फ तुझे करे ये जहान उठाए मसाहिल की में तुझे करे सोना हलियान जिब्रील भी रहो हज़ारों फरमागली बैठो आए लाहू तला मकान जाते कोई न आयो जाते जिब्रील जी नज़र भी न पी पाए उन्हें तुझी जुती पहुंचाए में जने बैठो आए सद कयामत ओ दुनिया मोहम्मद बैठो मुझा मोहम्मद सद कयामत ओ दुनिया अहमद बैठो मुझा अहमद अया कलमा बैठो यार खैरल बरी सभी का भलो बैठो हरे कचहरी भी कई माए दबा बालो भी बाहर भी करायो माए मूसा दा हुंदो करे रब्बी अरीनी असा जो से लल्लम तवानी ना असा तो के कुराए सफावे दो सुन सदना फतनो मकान ताब कौसैन अवदना एतरो दो पीर कमान बाबू और मेरे का ये रे हारे यार दीदार कराया माए कचहरी भी कई माए वल्लाहा चौन सुभान अल्लाह तुझे चेहरे जो कसम वल्लैली इज़ा सजा तुझे नवार जो कसम केलो प्यारो तो एरे के नाराज छो तो करे जेके रब चवे तो यार राज़ी कर दो माए पाण चवंदे बस साईं गंज थियो ड्रो थियो तू थकजी पवंदे मान थकबो माए तू घुरंदो वीने मानी दो वीनो माए चो न सुभान अल्लाह ववजदक ضالًا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر पंचायत में चलो था जिंदगी रही तो मुलाकात कभी